बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां तो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं रहम वारो आहे। क़ाबिल एहतराम उस्ताद साहिबान, मोअज़्ज़ज़ महिमानो ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्दो, अस्सलामु अलैकुम। अॼु मुंहिंजे तक़रीर जो उनवान आहे पाकिस्तान जी आज़ादी ऐं मां पंहिंजे तक़रीर जो आगाज़ हिन शेर सां कंदुसि। ही पाक वतन असांजो फ़ख़्रु, असांजी सुञाणप आहे। ही पाक वतन असांजो फ़ख़्रु, असांजी सुञाणप आहे। शहीदनि जी रत सां सींगारियल आज़ादीअ जी ख़ूबसूरत अमानत आहे। अचो त उन जी अज़मत जो एहतराम करियूं, अचो त उन जी अज़मत जो एहतराम करियूं। मुहबत, इत्तेहाद ऐं वफ़ा सां पाकिस्तान जो नालो रोशन करियूं। मोहतरम सामीन, अॼु असीं पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान जी आज़ादीअ जो जशन मल्हाइण लाइ गॾु थिया आहियूं। 14 अगस्त सिर्फ़ु हिकु तारीख़ या हिकु ॾींहुं न आहे, पर उहा असांजी क़ौमी सुञाणप, क़ुर्बानियुनि, जिदोजहद ऐं अज़म जी यादगार आहे। हीउ उहो ॾींहुं आहे जॾहिं 1947 ईस्वीअ में लखें मुस्लमान जे ख़्वाबनि खे हक़ीक़त मिली ऐं पाकिस्तान हिकु आज़ादु इस्लामी रियासत जी सूरत में दुनिया जे नक्शे ते नरवार थियो। मोहतरम सामीन, हीअ आज़ादी आसानी सां हासिलु न थी। हज़ारे माण्हुनि पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं, लखें ख़ानदाननि हिजरत कई, केतिरनि ॿारनि पंहिंजे वालिदैन खां विछोड़ो सठो। उन्हनि सभिनी क़ुर्बानियुनि जो नतीजो अॼु जो आज़ादु पाकिस्तान आहे। रत जे हर फुड़े लिखियो आज़ादीअ जो दास्तान, रत जे हर फुड़े लिखियो आज़ादीअ जो दास्तान। शहीदनि जी क़ुर्बानीअ सां रोशन थियो पाकिस्तान। अचो त उन्हनि जे अहसाननि खे कॾहिं न विसारियूं, अचो त उन्हनि जे अहसाननि खे कॾहिं न विसारियूं। वतन जी इज़त ख़ातिर हर दम तयारु रहूं। प्यारा दोस्तो, क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना असांखे ईमान, इत्तेहाद ऐं नज़म जो सोनहरी उसूल ॾिनो। जेकॾहिं असीं हिन उसूल ते अमल कंदासीं त पाकिस्तान वधीक मज़बूत, ख़ुशहाल ऐं तरक़ी याफ़्ता बणिजी सघे थो। प्यारा दोस्तो, असांखे पंहिंजी फ़ौज, साइंसदाननि, उस्तादनि, डॉक्टरनि, हारियुनि, मज़दूरनि ऐं हर उन शख़्स ते फ़ख़्रु आहे जेको पाकिस्तान जी ख़िदमत करे रहियो आहे। हिकु मज़बूत क़ौम उहा हूंदी आहे जंहिंजा शहरी पंहिंजे वतन सां सची मुहबत कनि। हीउ वतन असांजी इज़त, हीउ वतन असांजो मान, हीउ वतन असांजी इज़त, हीउ वतन असांजो मान। उन ते क़ुर्बान हर शइ, हर साह ऐं हर अरमान। सब्ज़ हिलाली झंडे हेठि गॾिजी अहद करियूं, सब्ज़ हिलाली झंडे हेठि गॾिजी अहद करियूं। पाकिस्तान खे दुनिया जो बहितरीन मुल्क बणायूं। दोस्तो, अचो त अॼु यौम आज़ादी जे हिन बाबरकत मौक़े ते अहद करियूं त असीं पंहिंजे वतन जी इज़त, अमुन ऐं ख़ुशहाली लाइ हर मुमकिन कोशिशि कंदासीं। पंहिंजे इख़्तिलाफ़नि खे विसारे हिकु क़ौम बणिजी पाकिस्तान खे तरक़ी जी बुलंदियुनि ताईं पहुचाईंदासीं। मोअज़्ज़ज़ सामीन, मां पंहिंजे तक़रीर जो इख़्तिताम हिन शेर सां कंदुसि। ख़ुदा करे ही वतन हमेशह शादाब रहे, ख़ुदा करे ही वतन हमेशह शादाब रहे, अमन, मोहब्बत ऐं ख़ुशहालीअ सां आबाद रहे। सब्ज़ हिलाली झंडो सदाईं बुलंद रहे, सब्ज़ हिलाली झंडो सदाईं बुलंद रहे ऐं पाकिस्तान क़यामत ताईं सलामत रहे।